चालीहो साहिब छो रखंदा आहियूं? चालीहे जो व्रत छो था कयूं? चालीहे जी महिमा छा आहे, महत्व छा आहे? ॾिसो तव्हांजी बि ग़लती कोन्हे। चवंदा आहिनि न, बूंद बूंद करे सागर भरजंदो, मोती मोती करे माला ठहींदी। त माला जी जेकी डोर आहे न, उहो केरु आहे? लाल साईं ख़ुदि आहिनि। ऐं मोती केरु आहिनि? तव्हां सभु संगत, तव्हां सभु बछड़ा। त अॼु मिली करे मिलंदासीं न, अॼु माला ठहींदी त हिन भवसागर मां तरी वेंदासीं, न त भिटकी वेंदासीं। त असांजा पंहिंजा इष्ट देव आहिनि, उन्हनि जो हथु जले करे हिन भवसागर मां असांखे तरणो आहे, पार लॻणो आहे। ऐं साईं खे प्रार्थना करणी आहे, साईं सदाईं असां सभिनि जी सुख जी रहिजी अचे। त हाणे असां तव्हांखे पुछियोसीं भई असां चालीहे साहिब जो मेलो छो था मल्हायूं? तव्हांखे असांजे ॿुधायूं था। भई 1068 साल पहिरीं पाकिस्तान में नसरपुर में ठठे में हिकु मिर्ख शाह नाले जो बादशाह हो। हू छा कंदो हो? असांजा जेका बि सिंधी भाउर भेण हुआ न, हिंदू सिंधी भाउर भेण हुआ, उन्हनि मथां अत्याचार कंदो। कीअं अत्याचार कंदो? चवंदा आहिनि ॾिसो इंसानु केर बि बुरो कोन्हे। अॼु जेको माता जे गर्भ मां अचे थो, उनखे ख़बर आहे आउं केरु आहियां, मुंहिंजी पहचान छा आहे, मुंहिंजो धर्म छा आहे, कंहिंखे कुझु ख़बर कोन्हे। जहिड़ा संस्कार ॾिबा तहिड़ा उन्हनि में लक्षण ईंदा। त हुन भई इंसानु आहे न, सभिनि खां वधीक साईं बि छा था चवनि, वॾे में वॾो धर्म कहिड़ो आहे न हिन दुनिया में, त उहो इंसानियत धर्म। अगरि इंसानु इंसान खे ई नथो सम्झी सघे, अगरि हिकु इंसानु ॿिए इंसान जे अंदरि ई भॻवान खे नथो ॻोल्हे सघे, त पोइ तव्हां केतिरो बि कुझु कंदा न, भॻवानु केतिरो बि कुझु कंदो, पोइ बि असांजे अंदरि में उहो ज्ञान अची कोन सघंदो। त साईं चवंदा सभिनि खां पहिरीं इंसानियत वॾो धर्म आहे। पर मिर्ख शाह खे पंहिंजे मथां अहंकार हो। उनखे छा लॻंदो, मां राजा आहियां। चवंदा आहिनि इंसान खे जॾहिं अहंकार ईंदो आहे न, तॾहिं उनखे असां रोके नथा सघूं। उनजे अखियुनि ते पटो ॿधिजी वेंदो आहे, उनखे सही ऐं ग़लति में फ़र्क़ु सम्झ में कोन ईंदो आहे। त उनखे पंहिंजे मथां अहंकार हो कि मां राजा आहियां, मूंखे केरु रोके सघे थो। ऐं उनखे मन में हो कि हिते त मूं राज कयो आहे, जीअं चातो आहे तीअं पातो आहे। पर जॾहिं आउं हुन दुनिया मां वञा त मूंखे छा मिले? स्वर्ग मिले, जन्नत मिले। तंहिंजे लाइ उन इहो ॾींहुं अत्याचार कया पे। कहिड़ा अत्याचार? भई धर्म परिवर्तन जे लाइ उन्हनि खे ज़ोर ज़बरदस्ती कई पे सभिनि खे। ॾींहों ॾींहुं उनजा अत्याचार वधंदा विया। हर कोई उनजे अत्याचार मां परेशान हो। जेको उनजे खिलाफ़ आवाज़ खणंदो न, उनखे मिर्ख शाह माराए छॾंदो। अॼु चवंदा आहिनि जान आहे त जहान। चओ जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल। त मिर्ख शाह खे भई जेको बि उनजे खिलाफ़ आवाज़ खणंदो न, त हू उनखे माराए छॾंदो। हर कोई उनजे भर डिॼंदो। चवंदा आहिनि जान आहे त जहान आहे। हर कंहिंखे पंहिंजो साहु प्यारो आहे। हिकु ॾींहुं न मिर्ख शाह सोचियो ॿ टे छो थो कयां, सॼे जा सॼा शहर न करां। त पंहिंजे सिपाही खे सॾु कई, मंत्री खे, चई वञी करे मुंहिंजो न्यापो संदेशो जेका सिंधियुनि जा मुखी पंच आहिनि उन्हनि खे वञी ॾे भई तव्हां सभु धर्म परिवर्तन कयो। त तव्हां सभिनि खे न त भई पंहिंजो जान प्यारी आहे त धर्म परिवर्तन कयो, न त तव्हां सभिनि खे आउं माराए छॾंदुसि या पोइ सिंध छॾे करे हली वञो। जॾहिं उन्हनि खे वॾनि खे न्यापो मिलियो मुखी पंचनि खे, त अची धर्म संकट में पिया कि अगरि असां पंहिंजो धर्म परिवर्तन कोन कंदासीं त ही त असांखे माराए छॾंदो। ऐं अगरि असां धर्म परिवर्तन कयूं था त असांजो जेको धर्म आहे, असांजो जेको अस्तित्व आहे, असांजी पहचान आहे, उहा ख़तमु थी वेंदी। असांजी नई पीढ़ी जो छा थींदो? तॾहिं अची सभु मुश्किल में सोचणु लॻा कि हाणे छा कयूं। तॾहिं उन्हनि खे हिकु ॻाल्हि यादि आई भई गीता में छा लिखियलु आहे। गीता में असां पढ़ियो आहे न ग्रंथनि में, भई जॾहिं जॾहिं धरती ते पाप वधंदो न, तॾहिं तॾहिं मां अवतार वठी ईंदुसि। ख़ुदि भॻवान लिखियो आहे गीता में कि जॾहिं जॾहिं धरती ते पाप वधंदो तॾहिं तॾहिं मां अवतार वठी ईंदुसि ऐं अची तव्हांजे धर्म जी, तव्हांजी सच जी जय जयकार कंदसि, रक्षा कंदसि। त उन्हनि खे हीअ ॻाल्हि यादि आई, मन में सोचणु लॻा हाणे हिकु ई आसरो आहे भॻवान जो, छो न असां वञी करे उनखे यादि कयूं। हुन वक़्त में न मूर्ति पूजा कोन हूंदी हुई। हुन वक़्त में जल अग्नि वायु खे ई भॻवानु मञंदा। अॼु भॻवान शब्द जो अर्थ कढो न, ब मतिलबु भूमि, ग मतिलबु गगन, व मतिलबु वायु, न मतिलबु नीर, नीर मतिलबु जल। त तॾहिं नसरपुर जे पासे मां सिंधु नदी वेंदी हुई। सिंधु नदी जे किनारे ते 40 ॾींहं उन्हनि लाल साईं खे पुकार कई, विर्त रखियो, केरु कुझु खाधो पीतो कोन, सत्संग कीर्तन कयूं, भॼन कयूं, लाल साईं खे अरदास कयूं, भॻवान खे अरदास कयूं। तव्हांखे ख़बर आहे झूलेलाल साईं कंहिंजो अवतार आहिनि? लाल साईं अवतार आहिनि विष्णु जो। झूलेलाल साईं जा इलाही अनेक रूप आहिनि ऐं नाला बि आहिनि। केरु उन्हनि खे वरुण देव थो चए, गुजराती ब्राह्मण आहिनि न, उन्हनि खे वरुण देव चवंदा आहिनि। कोई बि पूजा यज्ञ थिए न, पहिरीं वरुण देव जी पूजा थींदी आहे, छो कि जल बिना जीवन आहे, जल बिना जीवन कोन्हे। अॼु इंसानु आहे न, खाधे बिना वरी बि 2-3 ॾींहं कढी वेंदो, पर जल जे बिना हुनजो जीअण मुश्किल आहे। असांजे शरीर जे अंदरि ई 80% पाणी आहे।
अॼु पाणी न मिले न त इंसान जी न सघे, त जल बिना जीवन कोन्हे। त लाल साईं खे न जेका गुजराती ब्राह्मण हू छा था कहिड़े नाले सां सुञाणनि था भई न पंहिंजो वरुण देव, अलाही आहे न जेका लोहाणा आहिनि उहे दरियालाल सॾु कंदा आहिनि, पाण सिंधी झूलेलाल था चऊं। असांजा जेका मुस्लमान आहिनि पाकिस्तान में, तव्हां सिंध में वेंदा त चवंदा आहिनि ज़िंद पीर। त लाल साईं जा अलेख नाला आहिनि, असां अमरलाल, उॾेरोलाल, अलाही रूप आहिनि, अलाही नाला आहिनि, पर आहिनि के चवंदा आहिनि न जोत हिकु आहे, रूप अनेक आहिनि, नाम अनेक आहिनि, पर जेकी जोत आहे न हू हिकु आहे, मूर्त हिकु आहे, उहा आहे लाल साईं, झूलेलाल साईं। त विष्णु अवतार आहिनि लाल साईं। तॾहिं 40 ॾींहं जॾहिं वञी लाल साईं खे यादि कयूं दरिया किनारे ते, तॾहिं 41 ॾींहं ते तूफ़ान आंधी बारिश सां भविष्यवाणी थी, आकाशवाणी भई रतन राय जे घर नसरपुर में माता देवकीअ वटि मां जनमु वठी रहियो आहियां, ऐं अची तव्हांजे सिंधी ऐं हिंदू धर्म जी रक्षा कंदुसि। तॾहिं लाल साईं आया ऐं अची असांजे धर्म जी रक्षा कयूं। त अॼु असां सिंधी आहियूं त कीअं पुठियां आहियूं? कंहिंजे पुठियां? लाल साईं जे पुठियां। अगरि लाल साईं अवतार वठी न अचनि हा न त असांजी अॼु पहचान ई न विझे हा, असां ख़ुदि जो कोई अस्तित्व ई न विझे हा। अॼु असांजो अस्तित्व आहे, किथे बि वेंदासीं केरु बि ॾिसंदो छा चवंदो ही सिंधी आहे, असांजी पहचान त सिंधीत्व आहे न, सिंधी आहियूं। त अॼु असां सिंधी आहियूं त कंहिंजे पुठियां? लाल साईं जे पुठियां। हाणे तव्हांखे असां ॿुधायोसीं भई चालीह साहिब जी महिमा। सोचो चालीह साहिब में केतिरी न ताक़त आहे कि जॾहिं उन्हनि सची श्रद्धा सां लाल साईं खे पुकारियो, यादि कयो, त भॻवानु ख़ुदि मजबूर थी विया अवतार वठी करे अचण जे लाइ। त ही 40 ॾींहं न असां सिंधियुनि जे लाइ इलाही पवित्र आहिनि। सची श्रद्धा रखी यथाशक्ति जेको भक्ति करे थो न, केरु विर्त थो रखे, केरु गुजी देग थो हुजे, केरु पंहिंजे घर में आरती थो करे, केरु कंहिं बि रूप में बहिराणो साहिब थो खणाए, जेके बि यथाशक्ति तव्हां शेवा कयो था न सचे दिलि सां, लाल साईं तव्हांजी मनोकामना पूरी था कनि। ही जेको 40 ॾींहं न, ही इच्छा पूर्ण, तव्हां जेको अंदर में सवाल आहे, जेको बि तव्हांजे अंदर में गुची कुझु अहिड़ो सवाल आहे, ॻाल्हि आहे, त लाल साईं खे 40 ॾींहंनि में यादि करे जेको बि घुरंदा न, साईं तव्हांजी मनोकामना पूरी कंदा। हाणे असां तव्हांखे ॿुधायोसीं भई महिमा छा आहे, पर अञा बि इलाही संगत त मूंखे लॻे थो 80% त हिम्मतनगर में साईं झूलेलाल जी मटकी रखूं आहे, पर कुझु अञा नई बि संगत आई हूंदी, त वरी असां तव्हांखे हिकु वारी ॿुधायूं था। छो की ॾिसो असांजी संस्कृति में असांजे सवालनि जा जवाब लिखियलु आहिनि, चवंदा न जेको ॼाणे सो पाए। त अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं, तव्हांखे जानकारी मिलंदी त तव्हां हुन कार्य खे करे सघंदा। त असां तव्हांखे ॿुधायूं था। ॾिसो हर कंहिंजे मन में कुझु न कुझु सुवाल आहे, कंहिंखे तन जो, कंहिंखे मन जो, कंहिंखे धन जो, केरु चवंदो मां ख़ुशि आहियां पंहिंजे जीवन में, केरु अहिड़ो आहे चाहे जेको मां संतुष्ट आहियां, ख़ुशि आहियां पंहिंजे जीवन में, केरु कोन मिलंदो। ऐं साईं बि छा था चवनि, अॼु मां ॿार हूंदो आहे न,